हिन वीडियो में असांखे सवाल मिलियो आहे छा 380 वंड थी सघे थो 2 3 4 5 6 9 ऐं 10 खां 7 ऐं 8 असांखे न ॾिनो अथई त असांखे उनजी परवाह करण जी ज़रूरत न आहे। हाणे सभ खां पहिरीं ॿिनि ते गौर कयो। छा 380 ॿिनि सां वंड थी सघे थो? त लिखंदा डिवाइडेड बाय 2 यानी ॿिनि सां वंड। ठीकु आहे, कंहिं बि अंग जो ॿिनि सां वंड थियण लाइ लाज़मी आहे कि उहो अंक या अदद इवन या ॿधी हुजे। हाणे छा 380 इवन आहे? हाणे 380 जो इवन हुजण लाइ उन जो आख़िरी अंग या इकाई वारी जॻह इवन हुजणु खपे यानी ॿधी हुजणु खपे। इन खे लिखंदासीं इवन या ॿधी। हाणे ॿधी अंग कहिड़ा हूंदा आहिनि? ॿुड़ी, 2 4 6 ऐं 8 इहे ॿधी अंग आहिनि। त असांजो हाणे ॿुड़ी आहे असांजो उहो ॿधी अंग आहे, त असांजो 380 बि छा थी वियो? असांजो ॿधी अंग थी वियो, इवन अंग थी वियो। त असां हिनखे चई सघूं था इहो ॿिनि सां वंड थी सघे थो। असां 2 सां चेक करे छॾियोसीं। हाणे ॿिनि खां पोइ 3 जे बारे में सोचूं त असां हिते लिखूं छा 380 3 सां वंड थी सघे थो? असां लिखूं था 3 खां पोइ सवालिया निशान। हाणे 3 सां वंड करण जो सवलो तरीक़ो इहो आहे कि कंहिं बि अदद जा अंग पाण में जोड़ कयो त अगरि उन जो जेको मजमूओ अचे थो 3 सां वंड थिए थो त उहो अंग बि अदद बि 3 सां वंड थींदो। हाणे जोड़ करे ॾिसूं 380 खे त 3 जोड़ 8 जोड़ ॿुड़ी, त इहो हिन जो जवाबु ईंदो। 3 खे 8 सां जोड़ कंदासीं त जवाबु ईंदो 11, 11 ॿुड़ी जोड़ कंदासीं त जवाबु आयो 11। अगरि तव्हांखे इहो मुश्किल थी थिए कि 11 3 सां वंड थिए थो त 11 जा बि तव्हां पाण में अंग जोड़ कयो त 1 में 1 जोड़ कंदासीं त जवाबु ईंदो 2। हाणे 11 हुजे या 2 हुजे, इहे ॿई 3 सां वंड नथा थियनि। त हाणे हिनखे असां लिखी सघूं था कि नॉट डिविजिबल बाय 3 यानी 3 सां वंड नथा थियनि। त हाणे ॾिसो लिखियोसीं नॉट डिविजिबल बाय 3। त अगरि इहे ॿई नथा थियनि त असांजो 380 बि 3 सां वंड न थींदो, त 3 सां डिवाइड न थींदो। त असां हिनखे लिखी सघूं था नॉट जेको 380 या 380 आहे नॉट डिवाइडेड या बाय 3 यानी 3 सां वंड नथो थी सघे। असां 3 सां चेक करे छॾियोसीं, 3 असांजो थी वियो। हाणे असां 4 जी सूरत हाल चेक कयूं त छा 380 4 सां वंड थिए थो? त असां हिनखे हाणे नारंगी रंग में लिखूं था, हिनखे हेठि लिखूं असां नारंगी रंग सां कि छा 380 4 सां वंड थिए थो। इहा ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे अलाए न कि असांजो शो 4 सां पूरी तरीक़े सां वंडिजी वेंदो आहे। 100 वंडजंदो आहे त असां वटि हिते अंग मिलियल आहे 380, त असांजो 300 4 सां वंड थी सघे थो। त असांखे रुॻो हाणे चेक करिणो आहे कि छा बक़ाया जेको 80 आहे 4 सां वंड थिए थो। असां हिनखे सोचण जो ॿियो तरीक़ो आहे कि छा आख़िरी 2 अंग जेके असांजा आहिनि कंहिं बि अदद जा उहे 4 सां वंड थियनि था। ठीकु आहे, असां हिनखे लिखूं था आर लास्ट 2 डिजिट्स डिवाइडेड बाय 4। हाणे इहा ॻाल्हि पक थी वई कि 100 या 100 जा अॻिते जेका वॾा ज़रबींदड़ आहिनि उहे 4 सां वंड थी वेंदा। असांखे रुॻो बक़ाया 80 जो चेक करिणो आहे कि छा 80 4 सां वंड थिए थो। असां लिखंदासीं 80 4 सां वंड थिए थो या न। 80 में जेको 8 आहे उहो 4 सां वंड थींदो आहे, छाकाणि त 4 ज़रबिया 2 असांजो 8 थो थिए। 80 बि 4 सां वंड थी वेंदो आहे। 80 खे मां अगरि वंड कयां चइनि सां असांजो जवाबु ईंदो 20। त असांजो 80 वंड थी वियो, 300 बि वंड थी वियो, 80 बि थियो, त असांजो 380 बि 4 सां वंड थी वियो। त असां 4 सां हिनखे कंदासीं चेक। हाणे 5 सां चेक कयूं त 5 सां चेक करण लाइ थोरो मथे लिखूंसि था कि 5 सां जेके बि अंग वंड थींदा आहिनि उहे कहिड़े नमूने जा हूंदा आहिनि। असां 5 जा ज़रबींदड़ ॾिसूं त 5 10 15 20 25। हाणे हिन में नमूनो ॾिसो हिकिड़ो कि जेके बि 5 जा ज़रबींदड़ आहिनि उहे आख़िर में या इकाई वारी जॻह ते असां वटि या 5 थो मिले या ॿुड़ी थी मिले। ॾिसो न, हाणे 5 मिलियो हिते असांखे ॿुड़ी मिली, वंस प्लेस या 5 4 0 या 5 या ॿुड़ी मिलियो वंस प्लेस यानी इकाई वारी जॻह ते। त हाणे 380 में असां वटि आख़िर में इकाई जॻह ते ॿुड़ी आहे, त 380 असांजो 5 सां वंड थी वेंदो। हाणे 6 जी सूरत ॾिसूं त छा 6 सां 380 खे वंड करे सघूं था। हाणे ॾिसो 6 खे त चेक कयूं। हाणे कंहिं बि अंक जो 6 सां वंड थियण लाइ लाज़मी आहे कि उहो उन अंगनि सां बि वंड थिए जंहिं सां 6 ठहे थो। हाणे 6 खे असां लिखी सघूं था 6 हूंदो आहे असांजो 2 ज़रबिया 3। हाणे कंहिं बि अंक जो 6 सां वंड थियण लाइ लाज़मी आहे कि उहो 2 सां बि वंड थिए ऐं 3 सां बि वंड थिए। हाणे ॾिसो त 2 असांजो 380 खे वंड करे थो, पर असां अॻु में ई ॻाल्हि पक करे आयासीं असांजो 3 380 खे वंड नथो करे। अगरि असांजो 3 कंहिं बि अंग खे वंड न कंदो त 6 बि हुन अंग खे वंड न कंदो। त असांजो 6 380 खे वंड न कंदो, असां 6 खे ख़ारिज करे सघूं था, 6 असांजो ॿाहिरि निकिरी वियो। हाणे अॻिते 9 सां चेक कयूं। हाणे 9 लाइ बि असां साॻियो ई मिसाल ॾेई सघूं था जेको असां 6 लाइ ॾिनोसीं कि
380 खे उन अंगनि सां वंड थियण लाज़मी आहे जेके 9 खे ठाहिनि था। हाणे 9 असां लिखी सघूं था, ॾिसो कि 9 खे असां लिखी सघूं था 3 ज़रबिया 3, त 380 जे या कंहिं बि अंग जे वंड में 2 चकर 3 अचणु खपे कि 3 उनखे 3 ऐं 3 उनखे 2 चकर वंड कनि। हाणे ॾिसो त 3 हिनखे वंड नथो करे त असां 9 बि हिनखे वंड न कंदो। हाणे इहा ॻाल्हि असांखे अवल ई ख़बर आहे कि इहो 3 सां वंड नथो थिए। इन करण जो ॿियो तरीक़ो इहो आहे कि इन जा अंग ॾिनल अदद जा पाण में जोड़ कयूं ऐं चेक कयूं त उहो अंग उन्हनि जो मजमूओ 9 सां वंड थिए थो। 3 जोड़ 8 जोड़ ॿुड़ी असां वटि थी वियो 11। हाणे असां इहो चेक करे सघूं था कि 11 9 सां असांजो वंड नथो थिए। त 9 सां अगरि वंड नथो थिए त असांजो 380 बि 9 सां वंड न थींदो। असां हाणे अगरि चेक करिणो आहे 3 लाइ त असां 3 सां वंड करे ॾिसंदासीं उन मजमूओ खे, या अगरि 9 सां चेक करिणो असां 9 लाइ चेक कंदासीं उन जो मजमूओ 9 सां वंड थिए थो या न। असां वटि आख़िर में अंक बचियो आहे 10। त हाणे को अंग 10 सां वंड कॾहिं थींदो? 10 असांजो असल में सभिनी खां सवलो अंग आहे जंहिंसां असां को अंग खे वंड करे सघूं था। 10 जा ज़रबींदड़ ॾिसो 10 20 30 40। हाणे हिन विषय में कॉमन छा आहे कि 10 जे ज़रबींदड़ सभिनी जो जेको इख़्तिताम थिए थो उहो ॿुड़ी ते थो थिए। हाणे जंहिं बि अंग जे आख़िर में ॿुड़ी हूंदी उहो 10 सां वंड थी वेंदो। 380 जे आख़िर में ॿुड़ी आहे त इहो 10 सां वंड थी वेंदो। हाणे 380 सभिनी सां वंडे थिए पोइ सवाइ 3 6 ऐं 9 जे।